नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त STP जे सरवण डॉक्टर कादिर मंगसी जी 57 सालगिरह जो केक भिटशा में काटियो वियो, जंहिंमें कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते हिननि कारकुननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त डॉक्टर कादिर मंगसी असां क़ौमी हीरो था सम्झूं ऐं जंहिं मुसलसल पंहिंजे सिंध जी धरती जे लाइ, सिंधी मारूड़नि माण्हुनि जे लाइ सदाईं जाखोड़ कई आहे। जॾहिं बि सिंध ते ॾुखियो वक़्तु आयो आहे, डॉक्टर कादिर मंगसी सदाईं रोडनि रस्तनि ते ऐं सिंधी क़ौम जी सहायता ऐं हिमत अफ़ज़ाई जे लाइ पंहिंजो जाखोड़ी किरदारु अदा कयो आहे। अॼु डॉक्टर कादिर मंगसी जी 57 सालगिरह आहे, जेका असीं तमामु पुरजोश नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। असां बि ख़ुशि आहियूं जीअं त सिंधी क़ौम सॼी जो लीडर आहे, सबको सम्झे थो, लीडर सम्झे थो पंहिंजो, ऐं लीडर बि आहे। असांजो 57 साल डॉक्टर कादिर मंगसी जो आहे, उहो जनम ॾींहुं असां मल्हायूं पिया। ऐं असांजो हीरो आहे डॉक्टर कादिर मंगसी। कॾहिं बि असां ते ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त उहो असांजो सरवाण आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।